सिंधवाई सां गॾु मां आहियां जो मेज़बान मुमताज़ हुसैन मेमन। नाज़रीन, सिंध हुकूमत पारां जेका माली साल जा जेका बजट पेश कई थी वञे उन हवाले सां जेके असीं गंबट वासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त जेका माली साल जी जेका बजट आहे जेका पेश कई वेंदी उन मां जेको गंबट वासियुनि खे जेके आहिनि केतिरियूं उमीदूं आहिनि, उहे कहिड़ियूं ख़्वाहिशूं रखनि था, छा चाहिनि था सिंध हुकूमत मां। त सिंध हुकूमत जेका बजट पेश करणु वञे पई उन में जेके आम माण्हू आहे, जेको सरकारी मुलाज़िम आहे या पोरिया तबिको आहे, उन्हनि खे जेको आहे केतिरो रिलीफ हुजणु घुरिजे। पर 20 साल गुज़रिया आहिनि, अवाम खे काई रिलीफ ई न मिलियो आहे। ग़रीब आवाम खे कीअं जंजाल करे छॾियो अथऊं। शहर में जेकी तरक़ियात कम आहिनि उहे थियनि था सलाह बहितर आहे। बजट मां ग़रीब खे काई बि उमेद न आहे। ग़रीब ख़ुदकशी करण जहिड़ो थी आहे। कंहिं बि बजट में आवाम खे को रिलीफ न मिलियो आहे। आवाम जे अखियुनि में मिटी विझण जे बराबरि। गवर्नमेंट पारां कंहिं बि क़िस्म जी सहूलियत मैसर कोन आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। असां गुज़िरियल 20 सालनि खां पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा था अचूं, अवाम हुनजे कढे मुराद अली शाह साहब जे कढे, पर 20 साल गुज़रिया आहिनि, अवाम खे काई रिलीफ ई न मिलियो आहे। ग़रीब तबिको ग़रीब थो थींदो वञे ऐं उन में ग़रीब वीचारा बेहाल आहिनि, बेरोज़गार लॻा पिया आहिनि। असां उमेद कंदासीं सिंध गवर्नमेंट खे त बजट खे माना ग़रीबनि लाइ कुझु सोचियो वञे। असां सिंध गवर्नमेंट खे इहो अर्ज़ु कंदासीं त जेके बि माना बिलनि ते टैक्स आहे, खाइण पीअण जी शयुनि ते टैक्स आहे, जंहिं शइ ते बि टैक्स आहे उहा टैक्स घटाई वञे। हिन महिल जेके टैक्सियूं लॻियूं पियूं आहिनि खाइण पीअण ते, हुन पेट्रोल आहे ॾिसो 200 रुपए अचे ते 400 रुपए थो मिले। खाइण नेकब जो सामान आहे रुपए वारे ते डबल टैक्स, माना हेतिरे जेतिरे इहो टैक्स ते जेतिरो थी सघे कवर थिए, असांजो बोझ घटि कयो वञे। बिजली जे बिलनि ते एतिरी टैक्स आहे, बिल आहे हाणे ॾिसो हले न हले 1000 रुपए बिजली बिल आहे, गैस जो बिल हले न हले 1000 रुपए पेमेंट ॾियणी आहे। इहो कहिड़ी नाजाइज़ी आहे। इन्हनि ते जेतिरो थी सघे गवर्नमेंट खे त टैक्स घटाई वञे। उमेदूं त अॻ में बि पूरियूं थी वियूं असां वरी हाणे इहा अचे थी त उमेद रखूं था त भला उहो बि असांजे लाइ चङाईअ जो कमु कनि। मां हिकिड़ो अदनान सचल साईं जो फ़क़ीर आहियां, वैरागी आहियां। उते असांजी पघार हूंदी उहा बि बंदि थी वई, थोरी घणी जेका बि हुई उहा बंदि थी वई। असांजी इल्तिजा आहे इन्हनि बजट वारनि खे त असांखे पघार मिलणु घुरिजे। पचड़ी वारा आहियूं, असां उमेद कयूं था त जीअं हिन भेरे असां फ़क़ीर फनकारनि जे लाइ बि कुझु सोचियो वञे, महिरबानी हुननि जी थींदी। साईं असांजी उमेद इहा आहे त ग़रीब आवाम खे कीअं जंजाल करे छॾियो अथऊं। खाइण पीअण जी शयूं महांगियूं करे छॾियूं अथऊं, हर शइ ते टैक्स लागू करे छॾी अथऊं, पेट्रोल महांगा करे छॾिया अथऊं। काॾे बि वञूं कहिड़ो बि ग़रीब खे ॾिसो त उहो पंहिंजे आपघात करण जे लाइ तयारु आहे। कोई बि रिलीफ ग़रीबनि यतीमनि जे लाइ न आहे। सिंध गवर्नमेंट खे असां अर्ज़ु था कयूं त बराए महिरबानी खाधे पीते जूं शयूं, अटो आहे, कपिड़ो आहे, गिहु आहे, दाल आहे, खंडु चांहि आहे, इन्हनि ते टैक्सियूं हटाए कोई यतीमनि खे रिलीफ ॾियनि त को पंहिंजो वक़्तु सुकून जो गुज़ारनि। वॾी महांगाई कराए छॾी अथऊं ऐं बिजलीअ जे बिल ते टैक्स, हर शइ ते टैक्स। हिननि खे हाणे असांखे पेट्रोल सस्तो करे ॾियनि या बिजली सस्ती करे ॾियनि ऐं हर शइ में माना रिआयत कनि त असांखे ज़िंदगीअ जो सफ़र सुठो नमूने सां गुज़रे। हाली त असांजे महांगाईअ में उरूज में अची विया आहियूं। की अटो सस्तो हुजे, पेट्रोल सस्तो हुजे, चांवर सस्ता हुजनि, हर शइ सस्ती हुजे त उहो खाधे पीते जो गुज़र सफ़र सही नमूने सां कनि। काई बि उमेद कान्हे साईं। महांगाई, पेट्रोल महांगा, खाइण पीअण जूं शयूं, तेल गिह महांगा, ग़रीब ख़ुदकशी करण जहिड़ो थी आहे। काई उमेद कान्हे बजट में। वाह, सभु कुझु महांगो करे छॾियऊं। खाइण पीअण जूं शयूं, तेल गिह हर शइ महांगा लॻा पिया आहिनि। रोज़ मज़ूर जी महांगाई लॻी पई आहे। वाह, काॾूं ग़रीब पेट पालींदो। सिंध गवर्नमेंट ग़रीबनि खे मरण ते मजबूर करे छॾियो आहे। जेके चवनि था त को 70% पघारूं वधाइनि था, जेका पेंशन पाण खे पेंशन ॾियनि था पिया, पर हिन कंहिं बि बजट में आवाम खे को रिलीफ न मिलियो आहे। आवाम जेको आहे वितर ग़रीब थींदो थो वञे, अमीर अमीर थींदो थो वञे, ग़रीब ग़रीब थींदो थो वञे। हिते अमीरनि खे जेको फ़ाइदो मिलियो आहे सदाईं, हर चकर हर साल ग़रीबनि खे को बि रिलीफ न मिलंदो आहे। का बि हिन बजट में बि ग़रीब आवाम का बि उमेद न रखी। सर गवर्नमेंट मां त कंहिंखे बि अॼुकल्ह उमेद आहे कोन त को आवाम जे लाइ कोई बि सचाईअ सां कमु कोन थो करे पियो। ऐं बि जेका हिननि बजट पेश कई आहे उहा बि ईअं थींदो त आवाम जे अखियुनि में मिटी विझण जे बराबरि आहे। छो जो पोइ बि कुझु न कुझु पहिरियों जीअं सोलर ते टैक्स आणनि पिया, कुझु न कुझु को बि आवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ सोलर तां टैक्स हटाई वई। बाक़ी अञा त हिन बजट जा जेके असरात अचणा आहिनि न उहे अञा अॻिते ख़बर पवंदी त कहिड़नि कहिड़नि टैक्सुनि ते जॾहिं गवर्नमेंट वज़ाहत कंदी। बाक़ी असांखे गवर्नमेंट मां त का बि उमेद न आहे को आवाम जे लाइ का गवर्नमेंट कमु करे। बहितर आहे त आवाम जे लाइ सोचियो वञे। छो जो हिन महिल ग़रीब एॾो ग़रीब थींदो थो वञे त वीचारा खाइण जे लाइ रोज़ी रोटी हुननि जी सफ़ा तंग कई वई आहे।
त बहितर आहे असांखे गवर्नमेंट मां पोइ बि पूरी उमेद आहियूं इनशा ताला अञा सुठा कदम खणंदी ऐं बजट खे अञा वधीक सिंध गवर्नमेंट खां त हेॾो ना तालुक जे हिसाब सां रखूं था पोइ पंहिंजे पेट भरण जे हिसाब में पूरा हाणे ग़रीब उहो ई ॿुॾे पियो। ॾिसो त हाणे महांगा बि ॾिसो केतिरी आहे, पोइ हुनखे का बि जूअ नथी चुरे पियो। तेल ॾिसो, हर चीज़ ॾिसो, 5 वारी शइ 10 रुपए, 10 वारी 20 रुपए। इहे कहिड़ी बजट आहे कि असांजो ई टैक्स मां उहो माना हर शइ खाइनि पीअनि था, हर शइ, पोइ बि ग़रीब उहो डफड़नि में माना ग़रीब उहो ई लोड़े थो पियो। बजट मां ग़रीब खे काई बि उमेद न आहे। अमीर एतिरा अमीर थींदो थो, ग़रीब एतिरा ग़रीब हूंदो, वेले लाइ बि सिकंदो पियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। हुकूमत जेकी बजट पेश थी करे या मज़दूरनि जी दिहाड़ीअ में वाधारो या सरकारी मुलाज़िमनि खे 7% जेको वधाए थी ॾे, असांखे गवर्नमेंट हिकिड़ो शेड्यूल त ठाहे ॾे न बाबा, हेतिरी तव्हांजी पघार आहे, हेतिरी महांगाई आहे, इंसान वञे काॾे। हिन दुनिया में 2 नंबर माण्हुनि जी अक्सरियत वधंदी थी वञे, शरीफ़ माण्हुनि जी अक्सरियत घटिबी थी वञे। दिलि त ईअं थी चए त 90% माण्हुनि खे मारे छॾिजे, पोइ त दुनिया ख़ाली थी वेंदी। इन खां सचूं ॻाल्हाइण वारनि खे ई मारे छॾिजे त जीअं हरामी माण्हू हिक ॿिए सां एडजस्ट थी वञनि, बसि ॿियो छा चइजे। आहे ई मसइलो शरीफ़ माण्हूअ जो, काॾे वञे सफ़ेद पोश माण्हू काॾे वञे यार। माण्हू अंदर में रोअनि था। हीअ गवर्नमेंट कंहिं बि कम जी न आहे। तव्हां हिक खां सर्वे कयो, मथे ते क़ुर रखी, तव्हां इन्हनि पार्टीअ वारनि खां पुछो त तव्हां इन गवर्नमेंट मां मुतमिन आहियो। हीअ कहिड़ी गवर्नमेंट आहे? माना जेकॾहिं हिननि खे वोट ॾे, सभु कुझु कर, पर वोट जो बि वैल्यू न आहे। पर हिन बजट जो त कोई बि वैल्यू न आहे। असां हिन बजट खे मुस्तरद था कयूं। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। हिन गवर्नमेंट मां अॻ में कया चङी उमेद ई न वरी हाणे ई आहे। छो तव्हां ॾिसो पिया त ॾींहों ॾींहुं मुल्की हालात बद खां बदतर थींदा था वञनि। महांगाई उरूज ते आहे। गवर्नमेंट पारां कंहिं बि क़िस्म जी सहूलियत मैसर कोन आहे। आम माण्हूअ जी रीच खां शयूं ॿाहिरि थी वियूं आहिनि। महांगाई माण्हुनि जी चेली चिॿी करे छॾी आहे। ग़रीब तबिको ॾींहों ॾींहुं पीसिजंदो थो वञे, ॾींहों ॾींहुं गुरबत जी लकीर खां बि हेठि ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। इहे हुकूमत जी नाअहलीअ जो जेको आहे माना मेन सबब आहिनि। इन खां वधीक असां छा ॻाल्हि कंदासीं त इहो गवर्नमेंट अञा कहिड़ो रिलीफ ॾींदी असांखे। इंटर बजट में का बि ख़ासि उमेद न आहे। बसि इहा ई कोशिशि आहे त माण्हुनि में त बाबा गवर्नमेंट मां उमेद न रखो, पंहिंजी मदद पाण त पंहिंजा गैर ज़रूरी अख़राजात घटायो, अलाह खे मञो, कम खां अहिड़ा हालात पैदा न कयो जो ईंदड़ वक़्त में तव्हांखे तकलीफ़ थिए। उहे पंहिंजे चादर आर पेर टिगेड़ियो जेके ईंदड़ वक़्त में तव्हांजे लाइ मस्बत साबित थियनि, जेके ईंदड़ वक़्त में तव्हांखे का तकलीफ़ न ॾियनि। 4-5 सालनि में कुझु कोन थियो आहे, हाणे वरी कहिड़ी उमेद रखूं। हेॾो पेट्रोल वधी वियो, हर शइ माना अन्न वधी वियो। को कमु थियो आहे शहर में, सिटीअ में, को कंहिं बि शहर में को तरक़ियाती कमु कुझु बि थियो आहे? का शइ न थी आहे। असांखे त काई बि उमेद न आहे, कुझु बि उमेद नथा रखी सघूं। लाइट जो बिल आहे, इहो 200 खां यूनिटनि खां मथे थो टपे त वरी उहो 4 महीना ॾंड आहे, उहो वरी डबल ट्रिपल माना बिल आहे। गैस जो बि बिल ईअं ई आहे। हे हिकिड़ो ज़ुल्म हुजे त उहो ॿुधाइजे नी। बिल्कुलु नाज़रीन, तव्हां गंबट वासियुनि जा वीचार ॿुधा। गंबट वासियुनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि, कारोबारियुनि, पोरियतनि, मज़दूरनि, सरकारी मुलाज़िमनि जो चवणु हो त जेका हिन साल बजट पेश कई पई वञे, जेके मुख़्तलिफ़ बजट पेश कई वयूं उन में त जेको आहे अवाम खे को रिलीफ न ॾिनो वियो। जेके टैक्सनि जा जेके भार आहिनि उहे अवाम मथां जेके मुड़िया विया आहिनि। बिजलियुनि जे बिलनि में टैक्स, पेट्रोल में टैक्स, खाइण पीअण जी शयुनि में टैक्स। जेको ग़रीब तबिको आहे उहो ॿवेला जेका मानी आहे खाइण लाइ बि परेशान आहे। हिन जो चवणु त हिन महांगाई जे दौर में असांजी सिंध हुकूमत खे अपील आहे त हिन बजट में जेको अवाम खे वधि खां वधि रिलीफ कयो वञे। ख़ासि तौर जेके पोरियत तबिको आहे उन्हनि लाइ जेका जेके टैक्सुनि जा जेके वज़न आहिनि उहे घटाया वञनि, पेट्रोल घटि कयो वञे, अटो सस्तो कयो वञे, जेके खाइण पीअण जूं शयूं आहिनि उन्हनि खे हेठि आंदो वञे त जीअं जेको ग़रीब अवाम आहे उहो सुख सां जेको ॿवेला मानी जेको आहे उहो खाई सघे।